असांखे हिकिड़ी लाइन ठाहिणी आहे जेका असांजी मौजूदा लाइन आहे उन जे परपेंडिकुलर यानी उमूदी हुजे। उहा असां हाणे कीअं ठाहींदासीं? त असां हिन लाइन ते के बि ॿ नुक़्ता खणी सघूं था ऐं उन्हनि नुक़्तनि जे विच में जेको मुफ़ासिलो हूंदो उन रेडियस जे ज़रिए असां ॿ दायरा पाए सघूं था ऐं उन ॿिनि दायरा जिते हिक ॿिए खे कटींदा असां उतां सम्झी सघूं था त उहे ॿ पॉइंट्स जेके आहिनि उहे परपेंडिकुलर हूंदा। हाणे अचो त कंपस जे ज़रिए असां के बि ॿ नुक़्ता था ठाहियूं। मिसाल जे इहो नुक़्तो आहे हिकिड़ो मां खणां थो, असां रेडियस नंढो वॾो बि करे सघूं था, पर असां हिकिड़ो रेडियस खणूं था कोई बि ऐं उनखां पोइ असां हिकिड़ो ॿियो कंपस खणूं था ऐं हाणे इन खे असां जिथे इहो जंहिंजो रेडियस ख़तमु थी रहियो आहे पहिरें नुक़्ते जो उते था रखूं ऐं इन खां पोइ इन जो जेको रेडियस आहे जेको ॿियो नुक़्तो आहे उनजो बि पहिरें नुक़्ते जे बराबरि था खणूं। हाणे असां वटि ॿ नुक़्ता आहिनि जंहिंजो रेडियस पाण में बराबरि आहे ऐं मुफ़ासिलो हिक ॿिए जेतिरो आहे। हाणे तव्हां ॾिसो त हिते असां वटि इहे जेके ॿई दायरा आहिनि इहे विच में हिकिड़ी अहिड़ी जॻह ते हिक ॿिए खे कटे रहिया आहिनि जिते हिकु सिधी लीक ठही सघे थी ऐं अगरि असां इन ॿिन्हिनि पॉइंट्स जे विच में हिकिड़ी सिधी लीक ठाहियूं त असां वटि परपेंडिकुलर लीक मिली वेंदी। हाणे चेक था करे ॾिसूं त बिल्कुलु इहो सही आहे।